बिरशामा ख़बर ॾींदा हलो त जंग दहशतगर्दी ऐं बीमारियुनि सां एतिरा मौत नथा थियनि जेतिरा रोड हादसनि में थियनि था। रोड हादसनि में मौत थियण जो सैकड़ो ख़तरनाक हद ताईं वधियल आहे, जंहिंजो बुनियादी सबब ट्रैफिक कानून ते अमल न करणु आहे। अहिड़ो इज़हार एसपी मोटरवे सखर सेक्टर राना मोहम्मद इस्माइल अरोड़ यूनिवर्सिटी में मुनक़िद रोड सेफ्टी सेमिनार के खिताब कंदे कयो। आईजी मोटरवे सलमान चौधरी, एडिशनल आईजी साउथ रीजन मुनीर अहमद शेख ऐं डीआईजी मोटरवे सिंध मोहम्मद सलीम जे हिदायतुनि ते मुनक़िद कयल रोड सेफ्टी सेमिनार के खिताब कंदे एसपी राना मोहम्मद इस्माइल चयो त ख़ासि तौर ते ॻोठाणनि ऐं शहरी इलाइक़नि में मोटरसाइकिल सवारनि जो हेलमेट न पाइण सां जेके हादसा थियनि था इन में मौत थियनि था। हिन चयो त मोटरवे पुलिस इन सिलसिले में क़ौमी शाहराहनि ते चेकिंग दौरान ॾंड विझण सां गॾु माण्हुनि खे हेलमेट पाइण बाबति हिदायतूं बि ॾींदी आहे। यूनिवर्सिटी के वाइस चांसलर ज़ाहिद हुसैन खंड पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त रोड सेफ्टी मुतालिक़ पाइदार ॼाण ऐं ट्रैफिक क़ाइदनि बाबति आगाही सां यूनिवर्सिटी जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में शऊर पैदा थींदो। मोटरवे पुलिस वाहिद इदारो आहे जेको रोड हादसनि खां बचण ऐं ट्रैफिक कानून बाबति चङी ॼाण मुहैया करे थो, जंहिं सां आम माण्हुनि में शऊर ऐं इन सां गॾु रोड हादसनि में घटिताई ॾिठी वई आहे। सेमिनार जी पुॼाणी ते हाज़रीन पारां रोड सेफ्टी बाबति सवाल पुछा विया, सही जवाब ॾींदड़नि खे इनाम ॾिना विया। रोड सेफ्टी सेमिनार दौरान लॻायल स्टॉलनि में रखियल मोटरवे पुलिस जी पेशावराना कमनि में इस्तेमाल थींदड़ शयुनि, स्लेड चेकिंग कैमरा समेत मुख़्तलिफ़ औज़ारनि खे उस्तादनि शागिर्दनि ॾिठो ऐं दिलचस्पी ज़ाहिर कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।